मुझो इमाम सज्जाद मौला हुसैन इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम को पानी घुरंदा मौला इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जॾहिं पानी ॾींदा त मौला पानी वठी मौला जे अखिड़ियुनि मां ॻोढ़ा वहंदा वरी वापसि ॾेई छॾींदा इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम पुछंदा बाबा पानी घुरियो पर पीतो न मुंहिंजो इमाम सज्जाद फरमाईंदो त मूंखे मासूम सकीना ऐं अली असगर जी प्यास यादि अची वेंदी आहे ओ मौला उन इमाम सज्जाद जो वास्तो थी इमाम सज्जाद जे अखिड़ियुनि मां जेके मज़लूमनि जे लाइ ॻोढ़ा वहंदा उन्हनि जो वास्तो थिए अब साईं ग़ुलाम रसूल मंगी साईं वारनि खे साईं जे भाइरनि खे मौला क़यामत ताईं सिवाइ ग़म हुसैन जे बाक़ी ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह ऐं निजात अता फरमा इमाम सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थी अल्लाह मुझी मदद फरमा ओ मौला साईं ADPP मरहूम साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साईं जे पुटनि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला ओ घणे मींहं नुक़सान वारे बरसातुनि खां पनाह ॾे मौला सॼे सिंध में जेके बि खजनि जा बाग़ाई आहिनि मालिक सभिनी खे रोज़ी में गंज अता फरमा जेके बि मंगी हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जो बेड़ो तार ओ मौला साईं कामरेड शफ़ीक अहमद बुर्लो साईं खे ओ मौला साईं जे बचड़नि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा रब महबूब जे सदके ऐं मोहम्मद जी आल जे सदके हाकिम अली साईं खे ऐं ॿियो हाकिम अली साईं इन्हनि जे बच्चनि खे आबाद फरमा साईं बाबा रब नवाज़ बुगटी साईं खे आसिफ अली बुगटी साईं खे जेके बि रब नवाज़ सां बुगटी आया जवान अली अकबर जो वास्तो थी इन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा अॼु जुमिले जेके बि दुआ में वेठा आहियूं असांजो बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा ओ मौला हर मोमिन खे हुसैन जे लाइ रोइण वारी अखि अता नसीब अता फरमा ओ मौला जेको हुसैन जे लाइ नथो रोए चवे पंहिंजी क़िस्मत खे पर ग़म हुसैन में रोइण वारनि खे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां पनाह अता फरमा मौला फ़लस्तीन जी ग़ैब मां ऐं ज़ाहिरी मदद फरमा अॼु जंहिं मूंखे दुआउनि जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार सलीम मदद रिंद साईं खे रोज़ी अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर